अदा करे चुकी कंद सीटा न गुंदो जमात न लगी वने उंदे कंद बाहि ने ये पेशान रब जे दर्जे आडो झुका ओ चवई दो जेकी गुरत जे पुट शाहन माल शाहे इज्जत शाहे रब तो चे तू मुंजो थी मां तुजो मोहम्मद माना सारायल अल्लाह अकबर नालो रब अहिड़ो रखियो जंहिंजे नाले वठण सां चपन खे चुमी अची वञे अल्लाह अकबर हेरे कंदे नबी जी तारीफ करे दरब करे केर करे पढ़ा कुरान निंद्र तो वजा अलम नशरा लक सदरक व वज़ाना अंक विज़रक अल्लज़ी अनकज़ ज़हरक व रफ़अना लक ज़िक्रक हाजी मूसा जेड़ो नबी दुआ तो घुरे पो सीनो तो खुले ए कुरान अगवा महबूब के चई सोना तवा जो बिना दुआ घुरण मा सीनो खोले छयो सीनो मुबारक भी तो हुजूर जो सीनो मुबारक मजाका हिन जो बार जबल न था खड़ी सके आसमान तू खड़ो जमीन इन्ना अरज़ना लामानत कुरान पढ़ रहा हूं गालन वाला बैतन वाला ब्याती ये सब नहीं को मत 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 इज्जत तो असांखे मिली आहे मुस्तफा कुरान जे करे कोई न बिन शैन के चिबड़ी पाओ हेडो नबी सुञाणींदी हेडो कुरान सुञाणींदी रब रहमत जी नजर करे 70 हूरन जो घोट बनाई इत कहानी बागड़ियानी थोड़े से ढीलियानी तभी तारा बिले वाला पट्टू में धोआ हया में धो जाई ये काड़े कने जे मो ढूंढ जी धप दिया ये तो वडन खिनवारी हूरा विहारी तमाए ये के याकूत ऐ मरजान जूट ठैला सुभान अल्लाह सुभान कदे हिन मल पियो हुंदो आहे खट दे या होटल दे थोड़ी चाय या पादर जेडी मोबाइल गट गट गंदा प्रोग्राम ॾिसी मरी वही किन्नो थी मरदे कुरान बुधंदे पढ़ंदे मौत आई वाह वाह थी वेंदई तुझे जनाज़े मानू त इंदा पर मला हुजूर जो सहाबिया दुनिया में लड़े वियो जनाज़ो भी जो नबी सही पढ़ायो तस वक्त इनन जा भला नहीं के जो कई मौलवी जनाज़ो पढ़ायो कंजो कई पर जनजा जनाजा कायनात के सरदार पढ़ाया जे को चोडियां जे चंड को सुनो जेंजी तारीफ कई वज़ुहा गालाइंदो वल गालाया मगरिब मा सा वादो साईं जो मगरिब पोतम दुख न दीनो हा त पुजणो पेंदो रब पुजाइंदो आ निकरी था पऊ यो सजो कमाल कुरान साढ़े 4 ॾींहं सांगड़ दिया मौलाना अब्दुल जब्बार साहब भी हो ॿिया भी मौलवी आ 2-3 रातियूं एॾे ॾींहं एॾे खल्क सिके थी कुरान गालियूं न कुरान
इकड़े फोन कई साईं दर्स असां वटि ॾियो सांगड़ खां मथे झोल जो शहर मीरपुर खास वारो रोड हुन इश्क में इको साउंड लाउड घुराए छड़िया उते 1:30 बजे पुगम रात जो 2 कलाक ट्रेन निंड करे 6 बजे सुबह जी नमाज पढ़ी अजी दर्स शुरू क्यों पौना 2 कलाक दर्स दिनो नवा मानू आ यही कुरान बुधो ही मथे भी टोप रखई हेठे इको रखई पाड़े ओड़े जाओ मानू अमड़ियो वेचारियो कंधी करे कोठन दे पी कुरान पढ़ी हिन को मथे शय केड़िया अवल थी रब जो कुरान बे नंबर में थी सोने नबी जो फरमान गालियों न करे हुजूर जे चेहरे जो बयान कुरान में नालो भी जंजो पान रखे हिकु बियो अमड़ा नादी चे बच्चो पेट मुबारक में हो मक्के जे जबलन माऊ गिटन माऊ बागन माऊ गुजर पई कया ये लफ्ज बुधण में पे आया बुशरा लक या आमिना एडो मारा सुभान अल्लाह डरिया आमना मुबारक हो जे अदा वेही रहो मेलो ना है अदब कर कुरान जो आमना मुबारक हो जाई जेको तुझो बच्चो तुझे पेट मुबारक में आ कन खोली जा असान जो नबी अब्बे वारो भी आ अम्मा वारो भी आ सुभान अल्लाह अकेलो ना है हुजूर जो डाडो भी आ सुभान अल्लाह जो नबी के चाचा भी आ सुभान अल्लाह करे अल्लाह कथे तो गलाए आमना बच्चो जमाई नालो मोहम्मद रख जान नालो भी पान रखी जायो तो सिंगार भी पान कराए नारे तकबीर शाने मुस्तफा अजमत मुस्तफा किरदारे मुस्तफा गुफ्तारे मुस्तफा जै भी साथी के साईं जो बयान समझ में तो अचे ता डाढिया सुभान अल्लाह दिल सा चवंदो साईं भी दिल सा कुरान पढ़ी ता बुधाइंदो हेरे कंडे दाई सफिया दीजे आमनत जे मां घर में वेठिया जडी नबी सईन अमड़ जे पेट मुबारक जुदा थिया तेल दिए में बरे पियो तेल थोड़ो जडी साईं जाया सजो घर रोशन थियो अमड़ा मना दीजे मुझो बच्चो अरबी मोहम्मद करीम जडी मुझे पेट मुबारक को जुदा था लाइट बरी वई एड़ी लाइट कदे मां न ॾिठी ये बरी वई नजर जो कया वेठी मक्के में हां शाम जो मारू अखन सा पई ॾिसां काडे मक्को काडे शाम उस ते लाइट छो वई अगे छो न वई कोई ते छो न वई यो हिन करे हजरत खलील जी नबी साईं जे ॾाॾे जी कब्र मुबारक का शाम जे पासे दे जडी काबे के तैयार क्यो आई पी पुटन अबू इब्राहिम पुट इस्माइल काबो तैयार थियो हाने रब तो जे खलील मजूरी जाए जेका घुरे जा के माके कुछ न खपे हीरा लाल मोती सोन चांदी के मकारे कनम छा जाए के माके खपे कुछ न मुझे मेहनत के कबूल करे बड़ा कुरान
सुभान अल्लाह कर। रब्बना ए कुरान मथे ते दी लफ्ज़ बुधो जो मता न बुधाओ जिनी जे भी नबी रब के सदेवा कुरान में लिखियो पियो आ या प्या चवन रब्बना या रब या प्या चवन रब्बना या रब। अयूब नबी बीमारी में ये पियो रब अन्नी मसनी अज़ुर जो नालो रब तमा के दुख ये सदन दिया ये कुरान के रब जी पियो करे जी। यूनुस नबी मच्छी जे पेट में आ रब के पियो सदे त जी सां जवाब पियो मिले। ज़करिया अलैहिस्सलाम औलाद के लाए रब के पियो सदे जी सां पियो जवाब मिले। घबराए ना दुआ कबूल कई वाए मां कुरारो ज़ालिम जी संड न मां में आसरो न ज़ालिम में आसरो तुझा दरवाजा 24 कलाक खुलियल तो के सड़े रहो ये घबराना घबराना। ज़करिया पुत्र त जाए तो नालो भी रखी तो जा ये कलाम कंजा रब। अयूब नबी सदियो नूह नबी सदियो बेड़ो बुढ़े पियो रब के बड़ा कुरान रब्बि अंज़िलनी मुनज़लन मुबारका इनकुम बार न वेंदो हाने बुध थोड़ो हां ते हथ रखो कावड़ जुन्ना कावड़ में हां श्री हलियो वेंदो आ समझो त जदी नबी रब के प्या सदिन असां भी उन्हीं के सदियो कंके जेको निंद्र जेको जागे ही जागे तो अन्या भी गाल कुरान अथन में आ न अब्बे के एडा प्यारा हूं न अम्मा के कंडो लगे पुत्र के अम्मा के मानी न थी वणे हा बुखार पुत्र के अब्बे के मानी न थी वणे। रब चयो त इन 10 महीना मुझे पानी पंज बच्चे के पेट में सांभियो आ अब्बे हिन जो खून विचड़ेलो आ मां रब कुदरत जे हथन सां ठायो त माके अन्या प्यारा वो जे प्यारा होंदी पेशानी उन जे दर ते झुकायो पो चवई तो जेकी घुरत ॼाण सफिया दाई चयो नबी सही जाया घर रोशन थियो अमाम ना चयो शाम ताईं लाइट वई हजरत खलील के मिसकाल दिलई जई जवान ला दुआ घुरी आई रब जे हीरा लाल सोन चे न मुझे मेहनत के कबूल कर चे कुछ घुर त मां जान सुभान अल्लाह छा चई ॿुधी जा चई जेको आखिर ज़मा मोहम्मद करीम पैदा करे सभिनी नबियन जो सरदार और पगदार हुंदो वो मुझे पीढ़ी में पैदा कर माखे मजूरी मिली। दाई सफिया जो मां ख्याल क्यों साईं जो नारो कटिया नारो भी कटियलो गुस्ल भी थियलो तूर भी थियलो वरी ख्याल क्यों ते सड़ाई पाराया सुरमे जी गैबी आवाज आयो खबरदार सिंगार न करा जान असा मोहम्मद करीम के सिंगारे सवारे अमर जे पेटों को जमीन नो रवानो कयो
जेंदो नबी के नता नबी जे नौकरन जा भी नौकर हूं असा जो नबी सबनी को मथे आ अर्श वाले जे पैगंबर ये तोखे पैदा न क्या जहान ही न जोड़या हर चीज तोखे लाइ मां पैदा कया पर तोखे मां रब पंहिंजे इबादत जे लाइ अन्या न मोटे सुरमो भी पियल नाड़ो भी कटियल गुस्ल भी चल वरी ख्याल कयो पैरान बाराया हिय जो दिसा पुठी मुबारक जे विच ते कुलन मुबारकन जे विच ते नबूवत जी नूर मुबारक लगल ही जेंदे ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह लिखलो उहा नूर मुबारक क्या चढ़ो साहब ये कोई चमके जो चोड़ी जो चंड न पूजे यहूदी आयो बगर जो व्यापार जे के तौरेत में लिखल हो तो फलानी तारीख ते हुजूर जमंदो माके वठी हली ज़ियारत करायो जदी मोहर मुबारक ॾिठई बेहोश थी गिरी असां जो नबी जो सोहणन जो सरदार उन्हीं सजदो रब जो किया हाँ पेशानी अल्लाह जे आडो झुकाई असां भी झुकायूं ओ तुजी मंजिल मथे हुंदई मलाक सलाम ये जन्नत दे वरजू बढ़ा न था गरा ओरे सूर्य आप साईं कादे था हां गाला इयो वठी हलन सिद्धो मोमिनन के जन्नत के दर वसीकल लज़ीन तक़ऊ रब्बहुम इलल जन्नत ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा व फुतिहत अबवाबुहा व क़ाल लहुम खज़नतुहा सलामुन अलैकुम ये तो खोलिया वेंदा दरवाजा जन्नत जा नवाब अल्लाह अमीर अल्लाह यैना मोमिन अल्लाह जेके मां रब खां बिना वलम यख्शा इल्लल्लाह ठरे अंदर ठरे तो सड़े अरे जंजो सड़े वो किस्मत खे चए मोमिन कुरान ॿुधंदो आहे चवंदो हीअ गर्दन कटिजी वञे कुरान न छॾींदुसि न नबी जी ग़ुलामी छॾींदुसि काफ़िर पिया चवनि हुज़ूर जे आशिक़नि खे हे छा था कयो उचा कपिड़ा पाईंदा हो अॼु चटियूं कपिड़नि खे बंगुलनि में रहंदा हो अॼु गारनि में था गुज़ारियो उचा खाधा खाईंदा हो पेट खे पत्थर बदा पे आदव बच्चा कुहायो वतन छड़ियो मारा खादव तो हुजूर ने इशारो करे नबी जा गुलाम ब्याजन काफिरो सब कुछ छड़े सगंदा न नबी जी गुलामी छड़ींदा से हुजूर ने इशारो ब्या कर न कुरान जी दामन छड़ींदा गालियों काने कने हाने कुरान मजीद बुधी रात निंद्र कजाए उम्र मेरी निंद्र नाई हुंदई जेका रब जो कुरान जे करे निंद्र कराई वडेरे ते नौकर खे निंद्र न थी अचे इख़बार खणी आ तो पढ़ा नौकर जे साईं छा थींदो इख़बार में वुज़ू करे मां कुरान खणी अचां सूरत यासीन जी तिलावत कर एड़ी निंद्र ईंदई जो उम्र में निंद्र न आई वयो वडेरो वुज़ू करे आयो यासीन शुरू कयईं यासीन वल कुरानिल हकीम
इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम। रुकू मत से पड़ी नौकर के जेन न रखई ऐसे यासीन पूरी कर सुबह जो नमाज दे नौकर के जेन उम्र एड़ी निंद ना आई आ जेका अज कुरान जे करे बाकी रब निंद कराई। बच्चा असांजा परे कुरान खां न्याणियूं घर वारियूं भेनर सॼो ॾींहुं घरनि जा कुरान खां परे वो घर में बरकत कीअं पए? बरकत उते थी जाते कुरान जे रहमत जो आवाज़ माखीअ को कुरान मिठो हे दुखन सां आयो तोखे वणे ना। हुजूर खे चयऊं मको छॾ जे लॾाईंदो लॾे वेंदुसि दर दर ते वञी मां मोहम्मद कुरान ॿुधाई। काफ़िर नबी के सच्चा अरबी करे मनन पिया अमानतदार मनन पिया तू लख कहीं वट रख टे कुरान खन कदी वो अमानत में कुंवारियूं न्याणियूं मोहम्मद मुस्तफा वट वठी आई। सुभान अल्लाह जो रस्ते ते काफ़िर मिलियो उन न्याणी वारे अबे सां काॾे थो वञे जे मुसलमाननि जो नबी पैदा थियो आहे जंहिंजी तारीफ़ ॿुधी दम वमा अरसलना इल्ला रहमतल लिल आलमीन। ये को जहान अल्लाह रहमत बणजी आयो आ ओडे दो वञा 3 महीना सफर में दो वञा जैन ओ बेमज़हब जो माण्हू आ कन खोली जाए मिट माइट खोड़न उते दा न्याणी छॾियऊं हकल ॾिनई काफ़िर खे न्याणीअ जे अबे हटी वञ छा थो ॻाल्हाए मिट माइट त परे आहिनि मुंहिंजे न्याणीअ जो अमन मुंहिंजे घर खां बि वधीक रहमतुल लिल आलमीन जे घर में आ। वो कलमो छो न पिया पढ़नि अमानतदार भी सच्चार भी मनन पिया जो अंदर में जिद्दी माण्हूअ खे हिदायत न मिलंदी आ हेॾो क़ुरान पढ़ियो आ हाणे जे मुंहिंजे उथण खां पोइ हिकिड़ो चए को ते रमोलीअ सॼो वाइज़ ग़लति कयो ग़लति ॻाल्हाई मौलीअ खे वाज़ करण न आयो उहो चवे क़िस्मत खे नी जो नबी भी सचो आ क़ुरान भी सचो। नबी से वट न्याणी आंदई साईं 3 महीना बाहर दो वञा या मेहनत में तो छॾिया तव्हां वटि हुजूर चयो ठीकु आ हुजूर पंहिंजे घर वारनि खे चयो ओ मुंहिंजूं राणियूं जी साईं जंहिं काफ़िर न्याणी अमानत में छॾियो आ हिन न्याणीअ खां कमु न कराइजो हिन जी ख़िदमत कजो। असां मींहं कंदा वञी ए बोडियूं जंदा मींहं मिट माइट बच्चा कदे छॾे छा चवंदा अब मुफ्त जी मानिया छोकिरनि खे उथाए का लटा धोए का थां मले का मानी बचाए मानी जा मुफ्त जी आ जा ओ पैगंबर जो सखन जो सरदार असां जो नबी न्याणीअ जी ख़िदमत पयूं कनि हुजूर जूं राणियूं
सुभान अल्लाह कर दुआ घुरा बिन महीनन को पोका भरायो न्याणी हुजूर चयो हाज़िर न्याणीअ खे चई अबो आयो थी अखिन मां पानी वई अबे जो नालो ॿुधी नाफरमान पुट चवंदो अबो मरे हुजे ई न हे जेके कुराड़ा थियनि पोटा पुट उता कमेंदा छॾनि थुका हणी घर किन करे छॾिया अथव उछलियो सो उता कमे हया अचई रे हया अचई हे अची ॾाढ़ीअ वारा थी दुआ जा दर खुलिया पिया थी यादि रख सुभान अल्लाह मारे न्याणी रोई पई अबे चयो त छो थी रोए मुसलमाननि जे नबीअ दुख ॾिना पीउ खे जे मुंहिंजो वाक़ुफ़ त कोन हो छॾे बि पाण वए अहिड़े जवान वटि छॾियो आहे इख़्लाक़ हेॾो अथसि जो दुश्मन बि दोस्त था थी पवनि इहो थी अरे मज़ो तॾहिं आहे असांजे मोहम्मद जी पंहिंजा त तारीफ़ कंदा पर बराबर पंजन लाइ बि असांजो नबी रहमत जो बराबर लाइ बि रहमत जो जहानन लाइ रहमत हरणीअ लाइ रहमत उठ लाइ रहमत खजीअ जे सुकल थुड़ जे लाइ बि रहमत ॻाल्हियूं करण न आयो अल्लाह धीअ थी जे पीउ खे बाबा एड़े जवान वटि छॾियो आहे नंढे खां जवानीअ ताईं तो वटि गुज़ारियो आहे एॾो कुझु न गुज़ारियो अथमि जेके 2 महीना रहमतुल्लाह आलमीन वटि ख़ुशि गुज़ारिया अथमि चई पोइ छो थी रोए चई तूं तकड़ करे आयो आहे मां फ़ैसिलो करे वेच चुकी आहियां अॻे हिन तरह तो न वेंदमि जेसिताईं कलमो पढ़ी मुसलमान न थींदसि गाला ओबा पीउ खे चई सुठो थी जवान तूं भी कलमो पढ़ त 2 भाउ खां बची वञो ये न्याणीअ जा चाचड़ो साहबो पाड़े ओड़े वारो बी कौम वारो ये लफ़्ज़ न्याणीअ जा पोइ ॿुधी रोई पियो न्याणीअ खे चई हल त काइनात जे सरदार वटि 2 कलमो पढ़ी हली मुसलमान थियूं जन्नत जी टिकट वटि दुख न मिलियो थी मुफ्त में थी मिलई जन्नत मजबूरी हिन जी कर गुलामी सोने नबी जी कर जेको 24 जे चंड खां सोण उठ सुञातो असांजे नबीअ खे हरणीअ सुञातो आहे गोह सुञातो आहे गोह सुञाणे थी केरु आहे चई तूं अल्लाह जो रसूल आहे गोह ॾे त ख़बर इबादत कंहिंजी करनी आहे चई इबादत हिकिड़े रब साईं जी करनी मुशरिकनि जा कंद भगल हूंदा क़यामत ॾींहुं क़बरनि मां उथंदा जन गैर जा सजदा कया कंद मथे उन्हनि जा हूंदा जन सजदो हिकिड़े रब जो हुजूर जो आशिक़ा नबी जने निवड़ंदो आयो निवड़ंदो जो आयो निड़ते थुर ए छा थो करे के को कंजो सजदो करे को कंजो मां तुझो सजदो करण आयो हुजूर जो खबरदार उसजुदू लिल्लाहि वहदा मां मोहम्मद पान अकेले साईं जो सजदो करनो जेड़ो ये रब
तो जे तां जो मां के कुछ न खपे हिकड़ी शय जेका तां को मां घुरां थो वा केड़ी शय आ जे मां जे पेट में अंधारिन में टिन अंधारिन में जेका तस्वीर ठाई दमा या मुंहिंजे दर ते झुका वो जेकी घुरत अबे जी खिदमत कर अम्मा जी खिदमत कर पुट खे त मिल्कियतन जो मालिक तो करे अड़े ज़ालिम थी वई ईद जा 5 रुपया न्याणीअ खे नथो ॾे हया कर पुट चवंदी मर्ज़ीअ ते पढ़ना न त सिंध जो डंडो ॾींदी हयादार न्याणी जंहिंजे कढ लाईंदे रोईंदी वेंदी बाबे जी पग बचायूं गलत तो ॻाल्हायां अम्मा फातिमा ईंदी हुजूर वट हुजूर उथी बेंदा निड़ ते चुमी ॾींदा फातिमा तू जिगर जो टुकड़ो है महबूब मोहम्मद तोखे ॾिसदो आहियां मुंहिंजा दुख लही वेंदा पुट नेमत आ न्याणी रहमत आ जो रहमत मथे न्याणी भी रहमत कुरान भी रहमत सुभान अल्लाह जो कुरान भी रहमत नबी भी रहमत मेहमान भी रहमत बीमारी भी रहमत वने कादे तो कंजा दर तो खड़काए मोटिया कुरान भी रब के प्यारो कुरान वाला भी प्यारा के तो वकज़ा रब्बुका अल्लाह ताबुदू इल्ला इया वबिल वालिदैन इहसाना इम्मा यबलुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फिन वला तनहरुहुमा वकुल लहुमा कौलन करीमा। नारे तकबीर, अज़मते कुरान, मकामे कुरान, सीरते मुहम्मद मुस्तफा। नारे तकबीर। जवे तो हुकुम मुंहिंजो मनियो रब तो जवई कुरान में इबादत मुंहिंजी कयो हुकुम मुंहिंजो क्यों मनियो खिदमत अबे अम्मा जी कयो अबे अम्मा जी ॿुधो इन इलाइक़े वारो बाबो जन्नत जो विचों दरवाज़ो थी जन्नत मां जे कदमनि जे हेठां इस्लाही वाज़ कयो आहे समूरन के अर्ज तो क्या मुवैद थियो भजी वञो शिरक कऊं कुरान जे कढ लगो जो कुछ घुरणो आ रब को घुरियो ये जमात जमीयत उलमा इस्लाम वारी जमात आलमन सा बुजुर्गन सा साथ दियो जमीयत उलमा इस्लाम वारन सा साथ दियो अल्लाह वारन सा साथ दियो इंशाअल्लाह चमकंदो साईं वे वो कोड़ा कादे साईं वे तो दुआ